नाज़रीन, पंगरे वेझो यूनियन काउंसिल ओलिया जर्क्स जो सब खां वॾो ॻोठ दीन मोहम्मद कंबो पानी जे घेरे में आहे। चौधारी 4 फुट पानी मौजूद है। गुज़रियल 5 ॾींहनि खां ॻोठाणा रात ॾींहुं सख्त मेहनत करे रहिया आहिनि, पर इंतज़ामिया संदन का मदद नाहे कई। तफ़सील ॿुधाइण जे लाइ वेलिंग ते मौजूद आहे अली गुल खोसो। साल के टंडे बागे जो सब खां वॾो शहर यूनियन काउंसिल ओलिया जरकस में है ॻोठ दीन मोहम्मद कंबो, जिनकी पोजीशन ये है तो 4 फुट खां 5 फुट पानी हिन खे चो तरफ़ घेरे में पंहिंजे में आणे चुको है। जॾहिं त ॻोठाणा पंहिंजी मदद पाण हिन खे चो तरफ़ चाढ़े छॾी है। रिंग चाढ़ण बावजूद भी जेको पानी ओवरटॉप करे जेको घरनि ॾांहुं वञे पियो। 5000 जी आबादी रखंदड़ ॻोठ है, मगर इंतज़ामिया एतरी त लापरवाह है जो हिन ॻोठ जी न तो उन्होंने मदद कई है, न तो हिते पहुता आहिनि। जॾहिं त तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हिन पासे जेके हिंदू कम्यूनिटी जा जेके ॻोठ आहिनि उहे मुकम्मल पानी हेठि आहिनि, उहे जेके रोडनि रस्तनि ते वेठा आहिनि। अचो त हिन ॻोठ जे हुननि जो छा चवणु आहे। जो नुमाइंदो कोन आयो है और बाबा ने असांखे पाण ॿोड़ियो है, ठीक है। अॼु तोणी असीं चवंदे रहियासीं जिए भुट्टो। अॼु असीं पाण मरण में पिया आहियूं ऐं जिए भुट्टो असां लाइ मरी वियो है। छो हुननि जा जेके कामरेड ऐं चङा मुड़ुस आहिनि हुननि असांखे मारियो है, ठीक है। असीं गवर्नमेंट जे अॻियां अपील था करियूं त हीअ जेको असांजे सिंध जा जेके चङा मुड़ुस आहिनि, वॾेरा आहिनि, जेको जंहिं असांखे ॿोड़ियो आहे, हुननि सां बि कानूनी कार्रवाई कई वञे ऐं असांजी बि मदद कई वञे। ॾिसी सघो था त ही केतिरा माण्हू पंहिंजी मदद पाण लॻाए पिया आहिनि। पाण माण्हू हथनि सां कटा भरे पाण पंहिंजी गवर्नमेंट जो को बि असां वटि नुमाइंदो कोन्हे, न गवर्नमेंट जी को माना मासे मदद आहे। असांखे माण्हू पंहिंजी पाण हिमत करे पंहिंजी कोशिशि सां इहो बंदि ॾिनो वियो आहे। 4 खां 5 फुट इहो पाणी जेको बंदि आहे माना मथे कंदो। अञा बंदि में डप ई आहे 24 कलाक। ॾिसो माण्हू अञा नज़र कैमरामैन खे चवंदुसि नज़र ॾिसी सघनि था त अञा ॾिसो माण्हू कुल मथनि ते कटा खणी ऐं वञी हुनखे बंदि खे पको ऐं मज़बूत कनि पिया। हिन पासे ॾिसो त पाणी जी निकास जे लाइ ॻोठ में जेको थोरो घणो सेमाओ करे पाणी अंदरि वाटरनि में पलनि में ढरी वियो आहे, उहो पखे सां उपाइण जे लाइ माण्हू लॻा पिया आहिनि। पंहिंजी अखियुनि सां सभु सीन ॾिसी सघो। गवर्नमेंट ये है हमारे जो हमारे बड़ों से रिक्वेस्ट, बड़े मीन्स के हमारे लीडर, उनसे अर्ज़ ये है कि जो गोठ हाजदीन का एरिया है, जरकस है, गोठ मुख्तलिफ गोठ है, 25 वाटर है और भी नाम है जो मुझे याद तकरीबन नहीं है। और उनकी आबादी इस पूरे इलाके में गालबन जो 10,000 के करीब है। 5,000 तो सिर्फ गोठ हाजदीन मोहम्मद का एरिया पड़ता है, जो एक 2 किलोमीटर का एरिया है, दाएँ बाएँ 2 से 2.5-3 किलोमीटर। और इसके आगे पीछे लगाओ तो 10-12,000 15,000 की आबादी आहे। उहा इंतज़ाम हिते अचण लाइ तयारु न आहे। सियासी अॻवान अचनि था, फोटो सेक्शन करे वरी वापसि हलियो वञनि था।